जी नाज़रीन, कभी हम ख़बरों आख़िरी हलूं। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त वज़ीर आज़म वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू थियण जा इम्कान आहिनि। हू जल्द गिरफ़्तार थियण वारा आहिनि। समाजी वेबसाइट ते जारी कयल ट्वीट में शेख रशीद चयो आहे त नेब कानून में तरमीम केस ख़त्म करण लाइ आहे। हुन चयो त चूंडुनि में धांधली शुरू थी वई आहे। क़ौम 19 जून खां अॻु वोट चेक करे। संदसि वधीक चवणु हो त लोड शेडिंग ऐं पेट्रोल 60 रुपया महांगो थियण मौजूदा हुकूम जे 50 ॾींहनि जी कारकर्दगी आहे। शेख रशीद चयो त हुकूमत हलाइण नून लीग जी वस जी ॻाल्हि नाहे। हू फौरी तौर चूंडूं कराइनि। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त वज़ीर आज़म वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू थियण जा इम्कान आहिनि। हू जल्द गिरफ़्तार थियण वारा आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल ट्वीट में शेख रशीद चयो आहे त नेब कानून में तरमीम केस ख़त्म करण लाइ आहे। हुन चयो त चूंडुनि में धांधली शुरू थी वई आहे। क़ौम 19 जून ते खां अॻु वोट चेक करे। संदसि वधीक चवणु हो त लोड शेडिंग ऐं पेट्रोल 60 रुपया महांगो थियण मौजूदा हुकूम जी 50 ॾींहनि जी कारकर्दगी आहे। शेख रशीद त हुकूमत हलाइण नून लीग जे वस जी ॻाल्हि नाहे। हू फौरी तौर चूंडूं कराइनि।